नमस्कार दर्शक मित्रों, तव्हांजो स्वागत आहे असांजे हिन एपिसोड में। मां हिकिड़ी नंढो सो किस्सो तव्हां सां शेयर करण थी चाहियां। हिकु दफ़ो हिकु कपल यानी घोट ऐं ज़ाल ॿई ॼणा वेठा हुया ऐं चांहि जी चुस्की पिया वठनि। ज़ाल जी नज़र वई साम्हूं जी बालकनी ते ऐं चवण लॻी कि कीअं कपिड़ा धोता अथई साम्हूं वारीअ, उनखे त कपिड़ा धोअण ई न ईंदा आहिनि, केॾा मेरा धोता अथई। सेम नेक्स्ट डे वरी ॿई ॼणा वेठा चांहि पीअण मज़े सां, हस्बैंड एंड वाइफ, ऐं वाइफ शुरू थी वई केॾा गंदा कपिड़ा धोता अथई, उनखे त कपिड़ा धोअण ई न ईंदा आहिनि, मूंखे लॻे थो उनखे सेखारणु वञिणो पवंदो। थर्ड डे अगेन ॿई ॼणा वेठा चांहि पीअण मज़े सां, चांहि जी चुस्की था पीअनि, साम्हूं वारी उहो ई रूटीन सां आई, कपिड़ा सुकणा पई विझे ऐं उहा चवणु शुरू थी वई केॾा गंदा कपिड़ा धोईंदी आहे, अलाए कीअं उनजे घर वारा इहे कपिड़ा पाईंदा आहिनि एॾा मेरा, उनखे त मूंखे सेखारणु वञिणो ई पवंदो लॻे थो। साॻो ई नेक्स्ट डे हाणे ॿई हस्बैंड एंड वाइफ सेम टाइम ते चांहि पीअण वेठा ऐं हुनजी नज़र साम्हूं वई ज़ाल जी, ॾिसण सां तुरंत चई, अरे वाह मिरेकल, एॾा सुठा कपिड़ा अॼु न कीअं धोता आहिनि, लॻे थो साबुण वाबुण मटायो अथई, केॾा सुठा कपिड़ा धोता अथई। हस्बैंड खिली करे चए थो, मैडम कपिड़ा धोअण न अची विया अथसि, मां असांजी खिड़की, जेकी असांजी खिड़की आहे न, हुनजा कांच साफ़ कया आहिनि। असां हमेशह इहा ई ग़लती कंदा आहियूं, असां पंहिंजे नज़रिए खे न सम्झंदा आहियूं, ॿिए खे ई हमेशह ग़लति सम्झंदा आहियूं। हमेशह सिके जा ॿ पहलू हूंदा आहिनि, असां हर शइ खे पंहिंजे नज़रिए सां ॾिसण जी कोशिशि कंदा आहियूं। असांखे सही छा आहे या असांजूं ग़लतियूं छा आहिनि उनखे ॾिसणु खपे। अहिड़नि ई नंढनि प्रॉब्लम्स जी वजह सां रिश्तनि में केॾी फिकत थी अची वञे, कॾहिं कॾहिं एॾा सुठा रिश्ता अहिड़े कगार ते था पहुची वञनि जंहिंखे वरी ठाहिण बि ॾाढो मुश्किल आहे। हलो दोस्तो, अॼु जे असांजे हिन एपिसोड में अहिड़ो ई कुझु किस्सो आहे। हलो त ॾिसूं था अॼु जो एपिसोड। मूंखे ॿुधाईंदे तमामु ख़ुशी थी रही आहे त इंदू जी असांजे किटी पार्टीअ नवां मेंबर बणिजिया आहिनि, त असां उन्हनि जो स्वागत कंदासीं जोरदार तारियुनि सां। थैंक यू भाई, तव्हांजी किटी पार्टीअ में शामिल थियण खां पोइ समाज जूं नयूं ॻाल्हियुनि जी ख़बर थी पवे। उहो वरी कीअं भाई? ॻाल्हि ॿुधी अथव, सरला जी धीउ घोट खां रुसी अची पेके वेठी आहे। केरु? उहा सरला जी धीअ कशिश, जेकी तमामु नखरेली हुई, उहा घोट सां रुसी करे अची घर वेठी आहे। अरे उन त लव मैरिज कई हुई न वंदना जी, तव्हांखे त ख़बर आहे। ॿुधो, अॼुकल्ह जी छोकिरियूं ॿार प्यार जे घोड़े, अंधे घोड़े ते सवार थी करे टॉप करे त अचनि था, पर कीअं किरी था पवनि उन्हनि खे पाण खे ख़बर कोन थी। पर शादीअ खां अॻु हुनखे सम्झ न हुअसि छा कि शादीअ खां पोइ घर गृहस्थी केॾी जिम्मेदारियूं अची वेंदियूं आहिनि, मज़ाक थोड़ी आहे। पर कहिड़ी ॻाल्हि ते छॾे आई घर? सरला जी त चवनि पिया न्याणो ॾाढो सुठो मिलियो आहे, पोइ कंहिंजी ग़लती आहे? न्याणो त सुठो हुअसि न, पर ही अॼुकल्ह जूं छोकिरियूं आहिनि भाई, कोई न कोई अहिड़ी डिमांड कई हूंदई घोट खां, वेचारो पूरो न करे सघियो हूंदसि त बसि पेटी खणी घर हली आई पेके। मां त एतिरे क़दर ॻाल्हि ॿुधी आहे, सॼो ॾोह सरला जी धीउ जो आहे। ॾोह? अरे को गुनाह कयई छा? कहिड़ो गुनाह कयो हुई? पर घोट ऐं ज़ाल में तूतू में त थींदी रहंदी आहे, उन जे करे घर थोड़े छॾिबो आहे। सही ॻाल्हि आहे, उन जे करे घर न छॾिबो आहे। पर मां सम्झां थी, जेकर हुन घर छॾण जो फ़ैसिलो खयो हूंदई त ॻाल्हि का नंढी या मामूली न हूंदी, पुछणु खपे हुनखां। पर भाई इहा त ॾाढी ब्रांडेड कपड़नि पाइण जी शौंक़ीन हुव, जेॾी महिल ॾिसो तेॾी महिल महांगा ऊचा ब्रांडेड कपिड़ा खपनि। अच्छा, हा, त पोइ उहा पूरत कीअं कंदो हुनजो घोट? एतिरी कमाई बि त हुजणु खपे न। सही, हा, सही ॻाल्हि आहे। हिते छा थियो, आमदनी अठनी, ख़र्चा रुपया वारी ॻाल्हि थी वई। सही ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि न, अंधा धुंध जे ख़र्चा कंदा वेंदा त हिकिड़े ॾींहुं छा पोइ अहिड़ी मुसीबत में पवंदा कि सम्झ में ई कोन ईंदो। भाई
असां त न्याणियुनि वारा आहियूं। हा भाई अगरि असांजी धीअ जेकर कॾहिं ईअं करे त असां हुनखे सम्झाए मनाए करे हुनखे ॿुधायूं भई कहिड़ी तकलीफ़ आहिनि घर छॾण खां पोइ, ऐं हुनखे सावरे मोकिले अचूंसि। सही ॻाल्हि आहे। पर अॼुकल्ह जी धीअरूं आहिनि कहिड़ियूं, तुर तुर नंढी नंढी ॻाल्हि ते रुसी करे खई पेती अची वेही रहियूं पेके। भई चवनि पिया ससु सां ठहे कोन पई ऐं घोट खे चयईं त धार थी, सो घोट इहा ॻाल्हि न मञीस, तंहिं ते हली आई पेके। पोइ सरला सम्झाईंसि कोन छा? छोकिरियूं सम्झण थियूं शादी करे नया कपिड़ा पाए पर्स खणी रोज पिक्चरूं होटलूं घुमणो आहे। घर जी त जिम्मेदारी सम्झ में अथनि कान की खणबी आहे। घुमण में रुगो शौंक़ु। अॼुकल्ह छोकिरियूं धीअरूं सम्झनि किथे थी भई। सरला त वीचारी ॾाढो सम्झाईंसि पर नथी सम्झनि, छा कजे। अरे उन जे घोट बि उनखे घणेई सम्झायो, चईंसि कि भई पप्पा ऐं मां हिक ई धंधे ते आहियूं, थोरो टाइम तरस त पोइ कोई न कोई रस्तो कढंदासीं। पर छोकिरी सम्झण लाइ तयार ई न, बसि हाणे जो हाणे कर। ईअं कीअं थी सघे? पर आख़िर हीअं भूत अलॻि थियण जो हुन जे सरला जे धीउ जे दिमाग़ में आयो किथां? ॾिसो धंधे में त ॿई माउ पीउ पुट गॾु हुआ। हा हाणे कमाई पीउ वधीक करे की पुट करे। हा हाणे जी कॾहिं धंधे मां हुन खां अलॻि धार तो थिए त सॼो घर हुनखे नओं ठाहिणो पवंदो। हा भई इहो इहा त सोचे सही करे आहे। त हू घर छॾे ई न पियो, बराबर। ऐं माउ पीउ जो हिकिड़ो हिकिड़ो पुट। सही ॻाल्हि आहे। अॼुकल्ह न सभिनि खे हिकु या ॿ ॿार आहिनि। जे उहे बि भई ईअं धार थी करे वेही रहंदा त पोइ माउ पीउ जो केरु, आखिर केरु संभाले माउ पीउ खे? ई त ग़लति आहे न। त इहो ई त सोचे करे हू धार न पियो थिए न। सही त आहे। छोकिरो सही आहे। छोकिरो सही सही आहे, आहे, हा। सही आहे। पर अगरि मां सम्झां थी सरला जे नाठी हिकिड़ो इकलो तो, अॻे न त पोइ सॼी मिल्कियत हिनखे मिलणी हुअसि। पोइ छो न हिकु सुठी नूंहं थी ससु सहुरे जी शेवा करे हुननि खे ख़ुशि रखे, उहो बि ख़ुशि पाण बि ख़ुशि। भाई जे ईअं सभई कनि त पोइ हे पृथ्वी स्वर्ग न थी वञे। सची ॻाल्हि आहे। धरतीअ खां वधीक पहिरियों हिकु घर स्वर्ग थिए न हा त पोइ सुठो। चवंदा आहिनि हिकु पहिरियों त घर माना स्वर्ग बणिजे त पोइ मौलो, पोइ शहर, पोइ स्टेट ऐं पोइ सॼी कंट्री ही मस्त मस्त थी वञे, आहे न? बिल्कुलु। कमल जी तव्हांखे ख़बर आहे सरला जी धीअ ॾाढी ख़र्चालू आहे। रोज नवा कपिड़ा, रोज रोज मेकअप, पार्लर में वञण, ख़र्च त हेतिरा अथसि जे पुछोसी न। पर वीचारो घोट हितां हुतां लोनियूं खणी हुनजी घुर्जूं पूरी थो करे, तॾहिं बि अलाए छो। पर मां त चवां थी इहा त ॿुधो आहे ग्रेजुएट आहे, पोइ नौकिरी छो नथी करे? करणु खपेसि ऐं हथ वधाइणु खपेसि हुनखे। सही ॻाल्हि आहे। अॼुकल्ह त नौकिरी करनि थियूं छोकिरियूं ऐं घर खे मथे थियूं चाढ़नि, त ग्रेजुएट आहे त पोइ हुन में वांदो किथे अथसि? भाई मां ससु जो बीमार अथसि, उनजी सेवा केरु करे? अरे पर ससु खे पाण कमाईंदी त हिकु माई रखे ॾेसि। माई वठंदी घणा? 50,000 न खाली, सही सही। बराबर। त बि कमाईंदी घणा? 20-25,000। हा त बि फ़ाइदो ई अथसि। फ़ाइदो। भई सरला भाई मां हिन ॻाल्हि ते ओपोज़ कंदसि, इन करे कि जेकी पाण पंहिंजा घर जा भाती वॾनि जी सेवा कयूं था न, उहो पघार वारो नौकर नथो करे सघे। त मां इन ॻाल्हि जे ओपोज़ आहियां। मूंखे माफ़ कजो, मुंहिंजा वीचार इन ॻाल्हि में अलॻि आहिनि। रश्मि जी मां ॿुधायां तव्हांखे हिकु ॻाल्हि। ॾिसो ससु बीमार आहे, पैसे जी तकलीफ़ आहे, छोकिरी पढ़ियल आहे, वेचारो अकेलो मर्द अगरि घर जे ख़र्च खे पूरो न करे सघे ऐं एॾे बि बीमार कान अथसि ससु, पोइ ठीकु मेरे आहे। संभाल लाइ केरु खपेसि हुनखे त खणी माई वेठी हूंदसि सॼो ॾींहुं नज़रदार करण लाइ। पोइ ठीकु आहे। अॼु ख़र्च केॾा आहिनि। हिकु ॻाल्हि, उहो ब्रांडेड वस्तु पाइण थी चाहे, जेके शयूं आहिनि, पिक्चर खपेसि हुनखे, जीअं हिननि ॿुधायो, किरण ॿुधायो कि रोज पार्लर, पिक्चर, त पाण कमाए, जीअं कमल चवे थी, पाण कमाए त थोरो हथ छुटो थिएसि। कमाइण वेंदी त पार्लर पिक्चरूं पाण ई छुटिजी वेंदसि। बसि, सही ॻाल्हि। असां वरी वधी वञनिसि। टाइम ई न मिलंदसि। नौकिरी करण वारे खे एॾो टाइम ई कोन आर्तवार जे ॾींहुं छा कंदी, हिकिड़े ॾींहुं छुटीअ जे ॾींहुं पोइ बिजी थी वेंदी न। बिज़ी थी वेंदी। ऐं मां त सोचां थी कि ॿार अगरि जॉब वग़ैरह कनि था त उन्हनि जी सोच बि बदिलजी थी वञे।
घर में वेही वेही सॼो ॾींहुं मोबाइल टीवियूं या फोन सॼो ॾींहुं हिक हिक जरी जरी ॻाल्हि पंहिंजे माउरुनि खे फोन करे ॿुधाईंदियूं या भेणरूं साहेड़ियुनि खे अॼुकल्ह त ख़बर अथव छा अथव हे थी पिया आहिनि मोबाइल फ्री फ्री त पोइ जेको घर में लूण बि पए थो न उहो बि माउ जे घर ताईं ॿुधाइनि थियूं पोइ उन टाइम ते जे माउ मूड में आ त सुठी सलाह ॾींदी भाई पुट हले हले पर जे माउ बि पंहिंजे पीउ माना घोट सां विड़ी करे वेठी आ त हुनखे बि इहा ई सलाह ॾींदी हली आ पेके बैग खणी पर इन करे ई त ॾिसो तलाक जा किस्सा वधी था वञनि घर टुटण जा किस्सा वधनि था अॼु जेकॾहिं समझदार माण्हू हुजे त पोइ घर बचाए की तोड़े मां चवां थी इन करे हिकु कमु कजे नो मोर शादीअ जा जेके साइड इफेक्ट आहिनि उहे ॿारनि खे सम्झाइण घुर्जनि छोकिरे खे बि ऐं छोकिरीअ खे बि त इतां इन्हनि खे ख़बर पवंदी कि भई केॾियूं तकलीफ़ूं आहिनि जेॾी महिल शादी टुटे थी त पंहिंजी जवाबदारी बि सम्झनि छा था चओ तव्हां बिल्कुलु शादीअ खां अॻु छोकिरे छोकिरी ॿिन्हिनि खे विहारे करे शादीअ जी जवाबदारियूं छा आहिनि सम्झाइजे शादी कोई मज़ाक न आहे कि अॼु कई सुभाणे टोड़ी ॿी मिली वेंदी इहे सभु ॻाल्हियूं ॾाढियूं ग़लति आहिनि भाई शादी भी ॿिनि ॿारनि जो खेल न आहे ॿिनि परिवारनि जी मिलाप जो सही बिल्कुलु सही ही समाज खे जोड़े थी शादी उहा हिकु सामाजिक सिस्टम आहे जेकी समाज खे जोड़े थी ॿिनि परिवारनि खे जोड़े थी हा उनजे करे ई त हीअ धरती हले थी हा हा मां बि चवां थी जेसि ताईं छोकिरो ऐं छोकिरी मैच्योर न थी वञनि न तेसि ताईं शादी न कराइनि पर मैच्योरिटी जी लेवल छा आहे अॼुकल्ह 30 वरे जो को छोकिरो बिना सोचे सम्झे छोकिरी बि बिना सोचे ही ॾिसो कशिश जेकर कमाइण वञे हा त जेका पैसा अचनि था उहो ख़र्चनि खां पहिरीं 2 दफ़ा सोचे हा कि मां ही ख़र्चींदसि त पोइ अॻिते छा पार्लर न वञा घर में ई कुझु करे वठां ब्रांडेड कपिड़ा न पायां बिल्कुलु छोकी इहा पसीने जी कमाई आहे तेॾी महिल पैसे जो कदुर थो थिए सही है बराबर ऐं हू त आहे आप कमाई कान्हे पर बाप कमाई आहे हा सही सही है बराबर त बाप कमाई हुजे त पोइ पैसा उॾाए मां त चवां थी शौक़ ज़रूर कजनि पर हिकु लिमिट में हिकु पंहिंजो दायरो फिक्स कजे भई मूंखे हेतिरो आहे मूंखे हेतिरो ख़र्चणो आहे अॼु समाज में उथूं आहियूं था त सभु खपे बि घुमण फिरण बि खपे त कपिड़ो बि खपे पर पंहिंजे दायरे में रही करे चादर खां मथे पेर न ॿाहिरि कढजनि असांजो हिकिड़ी सिंधी में आहे न सवर खां जेको तव्हां चवंदा आहियूं भई चादर खां पेर मथे ॿाहिरि न कढणु टिकेरण न घुरिजनि सही आहे काई बि ॻाल्हि जेका हूंदी आहे उहा हमेशह लिमिट में सुठी लॻंदी आहे लिमिट खां घटि बि न हुजे ऐं लिमिट खां ॿाहिरि बि न हुजे त ई समाज जी व्यवस्था सिस्टमेटिक हलंदी आहे पर अॼु ख़बर अथव छा थो थिए जीअं ई कॉलेज मां ॿार पढ़ी करे निकिरनि था माउ पीउ खे लॻे थो भई हाणे हिननि जी शादी करायूं ऐं पंहिंजी जवाबदारीअ मां मुक्त थियूं पर मां ईअं थी चवां भई जेसीं ताणी छोकिरो हिकु फिक्स इनकम न कमाए ऐं छोकिरी घरेलू कम न सिखे जीअं त रधण पचाइण घर जो ॿियो रख रखाव तेसीं ताणी ॿार जी शादी ई न कराइजे छो त हिकु मैच्योरिटी नथी अचे त पोइ शादियूं जल्दी टुटनि थियूं ॾिसो अॼुकल्ह छा खपे शादीअ में 2 ॻाल्हियूं खपनि सहन शक्ति ऐं एडजस्टमेंट पर अॼुकल्ह जे ॿारनि में न सहन शक्ति आहे न एडजस्टमेंट आहे छो त कॉलेज मां निकिरनि था त भरी पई अथनि मगज़ में मस्ती ऐं दोस्तनि जी असर त पोइ हवा में उॾामनि था पोइ जेॾी महिल हक़ीक़त जो माना सामनो थो थियनि त पोइ फसकाइजी था वञनि गलत ॾेखारीनि था या जेको फेरी टेल स्टोरीज ॾेखारीनि था त उहो उन्हनि खे लॻे थो ईअं ई आहे असां मथां जवाबदारी अची वई आहे एक्चुअली छा आहे एक्सपेक्टेशन ॾाढी वधीक आहिनि छोकिरियुनि खे जीअं भई तव्हां ॻाल्हि कयो पिक्चरुनि में लॻंदो अथनि हा भई शादी खां पोइ त सभु कुझु स्वर्ग आहे पर एक्चुअली घर वेठे मां त सभु हथ में ॾींदी वेचारी ससु थोरी हथ में ॾींदी
वठण बि न घुर्जे वठण बि न वठण बि न घुरिजे घुरिजे। ऐं ॾे त बि न वठण खे सची ॻाल्हि आहे हक़ीक़त जी हुन में रहण खपे रहणु माण्हू। खपे हुननि खे लॻे थो भाई पिक्चर में जीअं भाई हवाई गाना जहाज। ॻाइणा आहिनि ऐं वण जे पुठियां गोल गोल घुमणो आहे पर हक़ीक़त में ईअं कुझु बि न आहे होटलुनि में घुमणो आहे। ऐं भले गरीब घर जी हुजे फुल मेकअप हुजे ऐं सभु ईअं टिप टॉप तयार थी करे ॿाहिरि घुमण वञनि पिया उहो कोन आहे ज़िंदगी पर पिक्चरूं न अॼुकल्ह जेके सीरियलूं थियूं हलनि हुन में बि ईअं तव्हांखे सही। ॾेखारींदव कि भई तयार थी करे वेठी आहे सुम्ही पई आहे तयार थी हा। करे आहे रोटी वेठी करे हा, सुम्ही पई आहे। हक़ीक़त में थोरी ईअं न हूंदो न आहे हक़ीक़त उहे हुननि जे ख़्याली पुलाव में अची हा, थो वञे बाक़ी हिकु हाउस वाइफ खे त फुल टाइम सम्झो जॉब आहे 24 मल्टीप्लाई बाय 7 365 मां चवां 365 हुन ॾींहुं कशिश जो नंढो पुटु 3 साल जो असांजे घर आयो हो पुछे पियो आंटी आंटी मेरे पप्पा कब आएंगे मूंखे एॾी दया आई हुन छोकिरे खे ॾिसी चए पई माउ पीउ जा झगड़ा विच में भोग केरु थो ॾे ॿार ई था वीचारा पीसजनि। ॿार था पीसजनि पर माण्हू सम्झनि न छोकिरियूं सम्झनि छोकिरो छोकिरी ॿिन्ही जो ॾोह त इक्वल आहे वीचारा ॿार था भोग ॾियनि असर सॼो ॿारनि ते थो पए वीचारा अभम ॿार अबम ॿार थी था अभम पर ॾिसो थिए त ईअं थो न ॿार हिकिड़ो हुजे वेंदो कंहिं वटि या त वेंदो माउ वटि या वेंदो पीउ वटि बराबरि सही। त पर प्यार त हुनखे हुनखे हिकिड़ो हिकु ई ई मिलंदो पर हुनखे त ॿिन्ही जो प्यार खपे हा अॼु हुनखे जेकॾहिं सुठो नगरवासी ठाहिणो आहे सुठो हिकु देश जो नागरिक बणाइणो आहे त जेकॾहिं हुनजो मुकमल तव्हांजो हुनजो पालन पोषण थिए थो परवरिश थिए थी हा। त ई उहो हिकु सुठो नागरिक ठहंदो तव्हांजे चवण जो मतिलबु आहे की माउ ऐं पीउ पीउ ॿई गॾिजी गॾु हुजनि त ई थींदो अॼु जेकॾहिं हिक जो प्यार थो मिले हिक जो नथो मिले त ॿार जो हिकु मेंटल स्ट्रेस थो अची वञे ग्रोथ नथी थिए हा मां घणा ई दफ़ा ईअं पढ़ियो आहे बुक में कि भई जीअं माउ पीउ खे अगरि जे विढ़ंदे जेको ॾिसे थो न ॿार बचपन में त उहो अॻियां हली करे हिंसक थो थिए यानी कि आतंकवादी थो थिए पर जेके ॿार खे ॾाढो भरपूर प्यार थो मिले त उहे तमामु अॻियां सक्सेसफुल बि बणजनि था त इहा बि मूंखे लॻे थो हाणे सची ॻाल्हि आहे बिल्कुलु सची ॻाल्हि आहे सची छो ॻाल्हि जो आहे नंढे ॿार जे माइंड ते ॾाढो असर पवंदो आहे हर हिकु ॻाल्हि जो पर हिन जो पुटु त ग्रोइंग एज वारो 3 इयर्स ओल्ड माना इहो त हुनजी ग्रोथ थियण जी रियल एज अथसि हिन एज में अगरि ही सभु झगड़ा झंझा ॾिसंदो त वेचारे जो दिमाग पढ़ाईअ में कीअं लॻंदो ऐं हुनमें संस्कार कहिड़ा ईंदसि चवंदा आहिनि न 5 साल ताईं ॿार जी ग्रोथ में ये कैप्चर करण जी पावर वधीक हूंदी आहे चवंदा आहिनि कि 5 साल ताईं ॿार जी हिकु मन मन जेको आहे न उहो कोरी स्लेट हुनमें लिखजंदो वेंदो। जेको लिखजी वियो छपजी वियो जी पर वरी पोइ सरला बदिलजंदो न आहे पर सरला त पंहिंजी धीउ खे ॾाढो सम्झाई भई मुड़ुस जी मजबूरी सम्झ पर उनजी धीउ मञण लाइ तयार ई न आहे ख़बर अथव छा चई घणो घणो ॻाल्हाईंदीअ त मां पाण खे बाहि ॾींदसि ईअं मां गई भाई वेचारी सरला जे लाइ त हेॾां बाहि त हेॾां पाणी पर हाणे ॾिसो इनखे पाण खे सॉल्व करणो आहे सुलझाइणो आहे त हलो हली पाण सरला जे घर हलूं ऐं उन्हनि खे सम्झायूं कि हीअ जेको हुनजी धीअ कशिश करे थी उहो ग़लति आहे मां हिकु सजेशन ॿियो ॾियणु चाहींदसि न रुगो सरला जे धीअ खे पर हुनजे घोट खे बि सॾियूं ॿिन्ही खे विहारे हुननि खे कयूं समाधान करायूं पुछूं छा प्रॉब्लम आहे तव्हां सभिनि खे हिकु ॻाल्हि ॿुधायां कि असांजे किटी पार्टीअ जो हे प्रोग्राम ॾिसी करे हिकु दर्शक जो मूं वटि फोन आयो छा ॻाल्हि तमामु ई निमाणी आवाज़ में हुन लेडीअ मूंखे चयो त केतिरनि ई ॾींहंनि खां मुंहिंजे मन में इन्हनि सभी घर जे कलह जे करे सुसाइड करण जा वीचार पिया अचनि सोचां पई पाण खे कीअं करे ख़तम कयां इन विच में ई तव्हांजो हे आत्महत्या वारो असांजो हो न हिकिड़ो एपिसोड उहो उन्हनि ॾिठो भेण ऐं उन इहो वीचार मटाए छॾियो उनखे एतिरी हिमत अची वई कि न जीअं हे भेनर असांखे सुठो संदेश ॾेई रहियूं आहिनि त मां बि पाण हिमत वारी थींदसि ऐं सुसाइड न कंदमि पंहिंजनि ॿारनि जे लाइ जीअंदसि ऐं घर में जेके बि कलह आहिनि
उन्हनि खे शांत करण जी कोशिश कंदसि उनखे नई हिम्मत मिली आहे हिनजे लाइ त ॾाढो असांखे मस्तु, ॾाढो सुठो। माना असांजे एपिसोड जो इफेक्ट थी रहियो आहे। हिकिड़े पासे मूंखे तमामु ख़ुशी पई थिए त ॿिए पासे अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहनि। मूंखे सम्झ में न पियो अचे त इहे ख़ुशीअ जा ॻोढ़ा आहिनि ख़ुशीअ जा कि न। ख़ुशीअ जा उन छोकिरीअ जी वेदना ॿुधी करे दुख पियो थिए दुख पियो थिए। पीड़ा पई थिए पर सॉल्यूशन निकितो, हा। छोकिरी जान बची, हिन खां मथे ख़ुशीअ छा जी ॻाल्हि आहे? हिकु माण्हूअ खे जे असां बचायोसीं न त असांजो हिते विहण ऐं हिते ॻाल्हाइण सचमुच सार्थक आहे। सार्थक आहे, सार्थक। अञा ताईं बि मां ॼण निकिरी नथी सघां उन ॻाल्हि मां, छो त इहो मां ॾाढो फील कयो उन ॾींहुं। मुंहिंजे घर महिमान बि तमामु वेठा हुआ पर मां ॼण उन्हनि सां बि चङी तरह ॻाल्हाए न पई सघां उन फोन खां पोइ। ठीकु आहे। ईअं ई त आहे असांजी किटी जिंदाबाद। नहीं नहीं ॾिसो त ईअं पोइ त हाणे आहे। सरला जीअ जे बि घर हली करे हा। कशिश जो बि जे मसलो सुलझायूं त सची पची असांजे जेको हे किटी पार्टीअ जी थीम आहे हा। उनखे वॾे में वॾी सक्सेस मिली थी हा, सघे। हा, बिल्कुलु जी त, बिल्कुलु हा, हा। उहो त ईअं ई आहे न की असांजी किटी पार्टी इन करे ई त हलाईंदा आहियूं। हर एपिसोड में असां हिक न हिक प्रॉब्लम खे सॉल्व करण जी कोशिश कंदा ई आहियूं। अॻ में बि कई आहे, अॻिते बि कंदा रहंदासीं। सचो रस्तो ॾेखारींदासीं। सचो रस्तो ॾेखारींदासीं। कशिश जहिड़ियूं ॿियूं केतिरियूं ई भेनर धीअर हूंदियूं हिन समाज में जेके नंढी नंढी ॻाल्हि ते रुसी करे घर अची वेंदियूं हूंदियूं, जे अगरि उहो बि हे एपिसोड ॾिसी करे जे कुझु सिखनि कुझु प्रायनि त असांजे समाज में सचमुच ख़ुशी अची वेंदी। इन करे ई आहे असांजी किटी पार्टी जिंदाबाद। किटी पार्टी जिंदाबाद। भई बीहो 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 हलूं था सरला जे घर। वो बेचारी हूंदी पंहिंजे टेंशन में, सही। कुछ खाराईंदी त कोन। थोरो इंदु जी इन में थोरो इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, सभु तयार आहे। खणो भाई खणो, तव्हां लाइ स्पेशली बॉम्बे मां घुरायूं आहिनि। अरे वाह। छा इहे चकरियूं? चकरियूं बिल्कुलु अरे वाह, उतां जूं फेमस अथव। खणो कविता जी। तव्हां बि खणो। वंदना जी तव्हां बि खणो। चकरी थैंक यू। आकार कीअं अथसि? गोल गोल गोल। गोल। छा अॼुकल्ह ईंदो आहे व्हाट्सएप ते इंदु जी तव्हां बि खणो। बिल्कुलु मां बि खणा थी। चकरीअ जो आकार कीअं गोल गोल। जलेबीअ वांगुरु। सोनू तुम मूंसां मिठो बोल। असां कशिश खे चवंदासीं, कशिश तूं असां सां मिठो बोल। असां सां न पंहिंजे घोट घोट सां सां। घोट सां मिठो पहिरीं मिठो असां बोल। सां ॻाल्हायूंसि, हुनखे पंहिंजे हिन में लाहियूंसि, हुनखे आकार हुनखे गोल गोल कयूंसि थोरो। टेस्टी आहे। ॾाढी सॉफ्ट आहिनि। बिल्कुलु सुठो। बॉम्बे मां जो घुरायूं अथऊं। भाई मुंहिंजे घर हाणे बॉम्बे खे मुंबई चइबो आहे। मुंहिंजे घर में सभिनी खे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। असांजा लाइ त बॉम्बे ई आहे न। असांजे लाइ मुंबई आहे भई। असांजे लाइ बि मुंबई। भाई तव्हां चओ त तव्हां लाइ बि घुरायां। ठीकु न आहे। हिते टेस्ट करे वरितीसीं न। जॾहिं ज़रूरत लॻंदी हिते अची करे खाई वठंदासीं। सचपच भई इहे चकरी खाइण खां पोइ त बॉम्बे जी मुंबई जी जूह ऐं चौपाटी थी नज़र अचे। दोस्तो तव्हां ॾिठा कहिड़ा रंग ऐं कहिड़ा रूप। दुनिया जा कहिड़ा ई केतिरा ई अनोखा रंग आहिनि। कंहिंखे उहो रंग रास अचनि था, कंहिंखे नथा अचनि। मां मुक्ति भाटिया तव्हां सां वरी मिलंदसि नए एपिसोड में कंहिं नए रूप सां। वरी मिलंदासीं, पर असांखे तव्हांजे रायनि जो इंतज़ारु ज़रूरु रहंदो। तव्हां पंहिंजा राय असांजे हिन नंबर ते व्हाट्सएप कंदा रहंदव। असांखे इंतज़ारु रहंदो। वरी मिलंदासीं। नमस्कार।